हिन ख़बर लाइ असां ताउन कयो आहे। देखिए अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली के दवा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ियामंद लगोट जीवर टावरी जे रहवासियुनि राणो खान टावरी, ख़ादम हुसैन हकीम ऐं मुराद ख़ातून प्रेस क्लब काज़ियामंद जे साफ़ ॾाढो एहतजाज कंदे चयो त असांजा सौट असांखे ॻोठ मां लॾाइण लाइ हर असां करे रहिया आहिनि। हुननि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि जो वधीक चवणो हो त सौटनि सां प्लाट जे माप तां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो फ़ैसिलो सैयद ज़ैन शाह कयो, जंहिंमें ॿिन्ही हंधुनि खे प्लाट जे कम खां रुकियो वियो त जेसिताईं माप न थिए केरु बि कमु न कराईंदो। पर असांजे सौटनि फोटो अली नवाज़ शरीफ़ टावरी फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे पंहिंजे प्लाट जो कमु करायो त असां कारीगर खे प्लाट जे कम खां मना कयो त असांजा सौट असां मथां मथे छिड़िजी पिया, जिन असांजे सर्वे ज़मीन ते कमु कंदड़ ट्रैक्टर खे रोके असांजे यासीन वलद ख़ुदा बख़्श टावरीअ खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुननि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। असां केड़ो दोह कयो आहे इन्हनि जो जांच मंदी पेपर खणी बचा त किथे ता चई अधूरा असां न जाजी कोई थे असां गस बंद कया थे असां रोड बंद कया थे असां न्याणियुनि खे निकिरण जी वाह न आहे जैसी कहिड़े पासे निकिरो। साईं ज़ैन शाह फ़ैसिलो कयो आहे। साईं ज़ैन शाह चयो त बाबा माप कंदुसि, उन खां पोइ केरु बि क़दम न खणे। इन करे असां बि घर हिते छॾे ॾिना आहिनि। हुननि बि छॾिया। 7 मुहर्रम जे ॾींहं खां वठी हुननि शैतानगिरी करे राज़ा घुराए कमु कया अथनि। असां उन्हनि खे मना कराया। साईं ज़ैन शाह ॾे फ़ोन कराई आहे। साईं ज़ैन शाह राति इन्हनि सां ॻाल्हायो त बाबा केरु बि क़दम न खणे ऐं उन खां पोइ जेको आहे सो मां माप 12 तारीख़ कंदुसि। सभई अची लठियूं खणी ऐं असांखे वेहण लॻा। पोइ नेठि असां ट्रैक्टर उते छॾे असां ट्रैक्टर बि नथा काइण ॾियनि। जेको आहे राति असांजो जेको आहे मुंहिंजे भाउ खे उते ट्रैक्टर ते छॾे आवां त बाबा तूं सुम्ह मथां को ट्रैक्टर सां हरकत करे। जेको आहे इन करे पोइ राति सुतो पियो आहे। हुनखे राति 1:15 बजे फायरिंग करे हुनखे अगवा कयो अथनि। का ख़बर कान्हे त मिले थो या नथो मिले। अलाए मारे छॾियो अथनि, अलाए कहिड़ा गुम करे छॾियो अथनि, का ख़बर कान्हे। अच्छी मख चांदी जड़ी कपे हुनजी भली पैदावार खे हासिल करण में हिकु तमामु वॾी रुकावट आहे। बेघेट अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली पैदावार। बेघेट लाखा पेस्टिसाइड जूनामोरी ते दस्तियाब आहे। प्रोपराइटर अब्दुल हकीम खसकेली।